सबका पेरी दी आइकन पब्लिक स्कूल टन मोहम्मद खान जी इंतजामिया खास तौर साईं एडी सतो साहब जिनके दस ॾियां थो जिन पंहिंजे इन निजी कैरियर में पहिरें साल में तमामु शानदार नमूने सां पंहिंजे तइलीमी ख़िदमतुनि जे हवाले सां टन मोहम्मद खान जे मासूम ॿारनि जी तइलीम जे उहिदे जे हवाले सां हिकिड़ो भरपूर किरदारु अदा कयो ऐं हिकिड़े साल जे अंदरि ही नंढड़ो ॾींहुं जेको ज़ाहिर थियो आहे यकीनन आउं सम्झां थो टन मोहम्मद खान जी मुस्तक़बिल जी तारीख़ में ही ॾींहुं हिकिड़े रोशन सितारे जीअं हिकिड़े रोशन सिज जीअं टन मोहम्मद खान जी इल्मी अदबी तारीख़ में पंहिंजो हिकिड़ो मुस्तक़िल ऐं लाभाइतो किरदारु अदा कंदो रहंदो। अॼोकी इन तक़रीब जे हवाले सां जिते असांजे नंढड़नि मासूम ॿारनि पंहिंजा खाका टेबलो पेश कया ऐं आउं यकीन सां चवां थो त जॾहिं असां हिन उमिरि में हुआसीं असां कतई बि इन क़ाबिल न हुआसीं त हिन क़िस्म जी परफॉर्मेंस असां करे सघूं। पहिरें साल में स्कूल जी तारीख़ जे हवाले सां ॿारनि जेको किरदारु अदा कयो आहे उहो यकीनन जी असुल आहे कारे कोई इंतज़ामिया तोड़े उन्हनि सभिनी उस्तादनि जे हवाले सां मूंखे आउं तारीख़ जो नंढड़ो शागिर्दु आहियां ऐं आउं टन मोहम्मद खान जे इल्मी अदबी सकाफ़ती समाज में पंहिंजी अदबी संगत जी तौसत सां सुञातो वञा थो। यकीनन मुख़्तलिफ़ स्कूलनि में असांजो अचणु वञणु थिए थो। ॿारनि जूं तख़लीक़ी सलाहियतूं स्कूल इंतज़ामिया जूं महिनतूं ॾिसी इहो उत्साह पैदा थींदो आहे त तइलीमी मैदान में तोड़े जो असां तरक़ी पसंद मुआशरनि खां तरक़ी पसंद दुनिया खां खोड़ सारो पोइ कयूं पर हिन क़िस्म जूं सरगर्मियूं हिन क़िस्म जो हौसलो ऐं उत्साह ॿारनि में ॾिसी इहा उमेद पैदा थींदी आहे त यकीनन हिन क़िस्म जा ॿार जॾहिं पंहिंजे समाज में पंहिंजी मख़सूस उमिरि वारे हिसे में जेको किरदारु अदा कनि पिया आउं पुरुमीद थींदो आहियां त असांजो मुस्तक़बिल यकीनन रोशन आहे ऐं तारीख़ असांखे दुनिया जी न रुॻो सुधरियल तहज़ीब जीअं पर दुनिया जे सुधरियल समाजनि मां दुनिया जे सुधरियल मुआशरनि मां असांखे ज़रूरु यादि कंदी ऐं उहो वक़्तु ज़रूरु ईंदो। तारीख़ जे हवाले सां मूंखे शेक्सपियर जो हिकिड़ो वाक़ियो यादि थो अचे। शेक्सपियर आउं सम्झां थो असांजे मैट्रिक खां वठी PhD थीसिस ताईं जेके बि अंग्रेज़ी अदब जा या अंग्रेज़ी जा जेके शागिर्द आहिनि या उस्ताद उन्हनि खे ख़बर आहे त शेक्सपियर जो अंग्रेज़ी अदब में केतिरो मक़ाम आहे पर हैरत जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त शेक्सपियर पंहिंजे तइलीमी कैरियर दौरान हमेशह अंग्रेज़ी में फेल थींदो हो। मतिलबु ऑटोबायोग्राफी जिन दोस्तनि पढ़ी हूंदी त शेक्सपियर पंहिंजे तइलीमी कैरियर में हमेशह अंग्रेज़ी जे सब्जेक्ट में फेल थींदो। हिकु ॾींहुं संदसि वालदा खेसि तानो ॾींदे चयो त तूं पढ़ंदे कोन माठ करे वेही रहो ॿियो को कमकार या का मज़दूरी वग़ैरह कर। उहो तानो उहो लम्हो या उहे लफ़्ज़ मुमकिन आहे त किसे में लफ़्ज़नि जो किथे को मफ़हूम फ़र्क़ु हुजे पर मफ़हूम इहो ई आहे त शेक्सपियर तय कयो हो त अमां जेकॾहिं आउं अंग्रेज़ी न पढ़ी सघियसि या आउं न पढ़ियसि त पोइ अॼु खां पोइ दुनिया में को बि ॿार अंग्रेज़ी न पढ़ी सघंदो जेको शेक्सपियर खे न पढ़ंदो। ऐं यकीनन वक़्तु ऐं तारीख़ साबित कयो त अंग्रेज़ी अदब जे लाइ शेक्सपियर जो नालो शेक्सपियर जी तकलीफ़ूं शेक्सपियर जा ड्रामा शेक्सपियर जूं लिखतूं केतिरी अहमियत जो ऐं अफ़ादत जो हामिल आहिनि। जेसीं ताईं असां शेक्सपियर खे नथा पढ़ूं तेसीं ताईं असां अंग्रेज़ी पढ़ी कोन था सघूं। मतिलबु त असांजी अंग्रेज़ी तालीम मुकमल नथी थी सघे। इन निस्बत सां आउं सम्झां थो रिसेंटली सोशल मीडिया ते हिकिड़ी वीडियो वायरल थी त के वालदेन जो ॿारु जेको आहे उहो फेल थी पियो मैट्रिक या इंटर लेवल बेसिस ते ऐं आउं सम्झां थो इहे सुधरियल मुआशरनि जूं निशानियूं आहिनि। पेरेंट्स जेको आहे उन्हनि फील कयो त ॿारु असांजो फेल थियो आहे सुभाणे हुनजे घर में हुनजे हरकत में हुनजे दोस्तनि में माण्हू हुनखे ताना ॾींदा ऐं उन्हनि ताननि जे करे हू हौसला शिकन थी वञे उम्मीद हारे वेही रहे हौसला हारे वेही रहे को ग़लति क़दम करे। उन्हनि हिकिड़ो प्रोग्राम प्लान कयो ऐं उन्हनि हिकिड़ी पार्टी सेलिब्रेट कई पंहिंजे ॿार जे फेल थियण जी ख़ुशी में उन्हनि पार्टी रखी जंहिंमें उन्हनि पंहिंजे पुलिस खे पाड़े वारनि सभिनी खे गॾु कयो ऐं बहितरीन क़िस्म जो उन्हनि जे लाइ खाधे जा इंतज़ाम कया
ऐं पेरेंट्स हुनजे जॾहिं अनाउंस कयो त असां ही हिकिड़ो रवैयो आहे असांजे समाज जो, असांजे समाज जे माण्हुनि लाइ। पेरेंट्स जो मक़सदु इहो हो त असां सदाईं पंहिंजे रवैयनि जे वसीले, पंहिंजे रवैयनि जी सूरत में पंहिंजे ॿारनि जी हौसला शिकनी कीअं कंदा आहियूं, पंहिंजे ॿारनि जी हौसला अफ़ज़ाई कीअं कंदा आहियूं। उन्हनि अनाउंस कयो त असां ही पार्टी पंहिंजे ॿार जे फेल थियण जी ख़ुशी में इन लाइ रखी आहे त असांजो ॿारु पुरुमीद रहे, त असांजे हुनजे फेल थियण सां असांखे का तकलीफ़ न पहुती आहे। पर ही पार्टी जेका आहे संदसि हिमतुनि खे, संदसि हौसलनि खे, संदसि उमीदनि खे अहिड़ो नओं रंग अर्पींदी जो संदसि उमीदूं, उत्साह ऐं हौसलो हिन पार्टी मां पैदा थींदो। तोड़े जो हुनजे रिज़ल्ट जी बनिस्बत उन पोइ छोकिरे ऐं सम्झां थो जेका उन पार्टी मां जेको लेसन वरितो, जेको सबक़ु हासिलु कयो, उहो सॼे समाज जे लाइ हिकिड़ो रोशन मिसाल बणिजी वियो। ऐं सम्झां थो असांजे समाज में रहूं था ॿारनि लाइ पेरेंट्स जा जेके ज़िम्मेवाराना रवैया ऐं गैर ज़िम्मेवाराना जेके रवैया आहिनि उहे ॾाढा असरअंदाज़ थींदा आहिनि तालीम जे मैदान में। ठीकु आहे, मुंहिंजो ॿारु जेकॾहिं फेल थी वियो आहे त मूंखे हुनजी हौसला शिकनी जे बजाए हुनजी हौसला अफ़ज़ाई करणु खपे, हुन सां अहिड़ो रवैयो रवा रखणु खपे जो कल्ह जी जेका हुनजी शिकस्त हुई उहा हुनजी सुभाणे जी फतेह बणिजी वञे। आउं सम्झां थो असांजा जेके मौजूदु हिते पेरेंट्स आहिनि, जेके उस्ताद आहिनि, उहे हिन क़िस्म जे समाजनि जी अदावत में हिकिड़ो बहितरीनु किरदारु अदा कंदा आहिनि ऐं हिन क़िस्म जे समाजनि में हिन क़िस्म जा भुलण जहिड़ा ॿार जेके अॻियां हली असांजे इदारनि जा वारिस बंदा असांजी मुल्की सतह ते, असांजे शहर जी सतह ते, असांजे ज़िले जी सतह ते असांजी नुमाइंदगी कंदा। तो आउं पुरुमीद आहियां त इल्मी अदबी सक़ाफ़ती सरगर्मियुनि जे हवाले सां सरकारी तोड़े निजी इदारा जेको पंहिंजो किरदारु अदा कनि पिया, पुरुमीद आहियां हिकु न हिकु ॾींहुं उहो ज़रूरु ईंदो जो असांजो ई समाज हिकिड़ो पढ़ियल लिखियल समाज बणिजी सॼी दुनिया सां कुल्लो कुल्ले में मिलाए हलंदो। ऐं असां सिंधियत बि संघ जी तौफ़त सां टडो मोहम्मद खान जे समूरनि तइलीमी इदारनि सां इल्मी अदबी तोड़े सक़ाफ़ती हवाले सां हमेशह सहकार रहिया आहियूं ऐं हमेशह सहकारी रहंदासीं। तव्हां सभिनी जी महिरबानी।